संगत अस्सलाम वालेकुम, या अली मदद। अॼु असां ॻोठ रुक जे मेन प्राइमरी स्कूल में मौजूदु आहियूं। ही गेट आहे, ही घिटी आहे। अॼु डेट आहे 17/4/2025। ही स्कूल आहे, हिन जी लुक आहे। अॼु दिलि चयो त तव्हांखे ॿुधाइजे त जग मशहूरु सुघड़ तव्हां नालो ॿुधो हूंदो, उस्ताद पठान फ़कीर महर। उहो हिन स्कूल में HM आहे, यानी हेड मास्टर आहे। ऐं उहो साम्हूं कुर्सी ते असांजे साम्हूं तव्हां ॾिसो था वेठो आहे। ऐं फ़कीर साईं पीर साईं सरदार जो मुरीद आहे। सरदार पीर साईं सरदार जूं तस्वीरां लॻियल आहिनि, तव्हां ॾिसो था। हीअ ऑफिस आहे मेन फ़कीर साईं जी। ऐं फ़कीर साईं वटि जेके नाइब आहिनि उहे बि गंज अथसि। ऐं स्कूल जो इंतिज़ाम बि ॾाढो सुहिणो। ॿाहिराड़ी में ॻोठ रुक थी करे हिते डायरेक्टर DO TO सभु ईंदा आहिनि। ऐं साईं तमामु हिकिड़ो लाइक़ उस्ताद, अमलो, सभई ख़िदमती, प्यार वारा, कुर्ब वारा। ऐं हीअ साईं जो अमलो आहे। ऐं साईं पाण साईं हेड मास्टर साईं पठान महर साहबु, ऐं हीअ संगत पिरी प्यारा। ऐं हीअ जेके आहिनि असां सभई गॾु आहियूं। हाणे साईं खे असां अर्ज़ु कंदासीं, साईं पठान महर साहब खे, त साईं असां तव्हां HM सां गॾोगॾु हुजण खां सां गॾु तव्हां सुघड़ बि आहियो, जग मशहूरु सुघड़ आहियो। तव्हां असांखे अॼु का शाइरी ॿुधायो, सुघड़ाइप ॿुधायो। जेकॾहिं को हुनुरु यादि हुजे त उहो ॿुधायो, न त ॾोर बैत ॿुधायो। का हिकिड़ी का जिन्स ॿुधायो त तव्हांजो वॾो एहसान थींदो असां ते। ॾोर या हुनुरु त जेको तव्हां फेसबुक ते या पंहिंजो यूट्यूब ते रखंदव उहो त खणी माण्हू घटि सम्झंदा। बाक़ी मां तव्हांखे पहाके जूं कुझु जिन्सूं ॿुधायां थो। जी ॿुधायो। पहाके जूं कुझु बैत ॿुधायां थो। पाको असां वटि त वरंदी कुझु न वेहण मो तूं महिनत करे मर। महिनत में मज़ो आ तूं तो हिन जे तर। उथी जाटां जोड़ तूं वेहण ॾा न वर। पोइ ॾिसंदी पठान चे दुनिया तुंहिंजो दर। जेतिरो हर ओतिरो फर तूं जाचे ॾिस जहान। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। कुतो मानी कणक मो जीअं ॼाणे नथो ॼट, वाह वाह। तीअं चङाईअ खे चङो न सम्झे चंडरो माण्हू चट। वाह वाह। लटा मेरा लेटी कंदो तोड़े पहराए उनखे पट। वाह वाह। खुलियल सदा ख़राबीअ वारो निभागे जो नट। वाह। तूं ॾिस पठान प्यारा हली ॿियो को हट। वाह। ही न विझी तोरे वटि तो का मूरो ॻाल्हि महर जे। सुभान अल्लाह। खणी प्यार खरल खे तूं मोहबत वारो मंद। सुभान तूं ज़ाहिर पंहिंजी ज़ात वारो पधरो कंदो पंध। वाह। ॼाए जम खां ॼाड़ी फिरल जो सिधो न थींदो संध। तोड़े पुस्तियूं पठान चे हणी करे हंध। थब कान खणंदी कंध वेंदी भित बुझादनि। वाह साईं वाह 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 वाह। संगत तव्हां ॿुधो, हीअ संगत पिरी प्यारा जेके आहिनि, हीअ सॼी महफ़िल आहे। असांजे चैनल खे जेके ॿाहिरि मुल्कनि में ॾिसनि था, इंडिया, राजस्थान, गुजरात, बांग्लादेश, दुबई, सऊदी, इंशाअल्लाह असां तव्हां सभिनी खे का नई शइ ज़रूरु ॿुधाईंदा था रहूं कंहिं न कंहिं वीडियो में। अॼु हिन ॻोठ में जेको असां पहुता आहियूं, हिन ॻोठ वारा जेके आहिनि सभई अमलो ऐं पाण साईं HM साहिबु पाण में ॼण भाउरनि वांगुरु आहिनि। ऐं असांजी ख़िदमत करण में कंहिं बि का बि कसर न छॾी अथनि। ऐं असांजी ख़िदमत लफ़्ज़ पराई ॿोली आहे सिंधी में, हिनखे चेठ चइबो आहे। असांजी ॾाढी चेठ सुहिणी कई आहे हिननि सुहिणनि। हीअ अदड़ो असां वटि हाणे पहुतो आहे। आहिनि त मुंहिंजा अण सुञाणू, पर कुझु के सुञाणू आहिनि, बाक़ी जेके नवां जवान आहिनि, हा इहे सभु सुञाणू आहिनि। पाण सभई पारूथा आहियूं, बाक़ी जेके नवां आहिनि सजर। अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। मदीने वारो साईं वॾी महिरबानी। या अली मदद।